जय झूलेलाल। झीलुनि ऐं पहाड़नि जी नगरी भोपाल मध्य प्रदेश भारत खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो तहे दिल सां स्वागत वंदन अभिनंदन थो कयां। अॼु मां तव्हांखे जंहिं ताबिंदा शख्सियत जी ॼाण ॾींदुसि उहे हिंद ऐं सिंध जा अजीम शाइर त हुआ ई, साण ई उहे कई शाइरनि जा गुरु बि रहिया। उन्हनि जो नालो हिंद ऐं सिंध में वॾे अदब सां खयो वेंदो आहे। उहे आहिनि स्वर्गीय श्री खियलदास बेगवाणी फाणी साहब। सिंधी समाज आहे असांखे प्यारो, सिंधी समाज आहे असांखे प्यारो, सिंधियुनि जो आहे भॻवान झूलेलाल सहारो। शाइरीअ जा बुनियादी उस्ताद, अरबी, फारसी, सिंधी, हिंदी, उर्दू, देवनागरी ऐं अंग्रेजी भाषा जे लफ़्ज़नि जा जानकार शाइर। कई गायकनि उन्हनि जा गीत ॻाए समाज खे नई रोशनाई ॾिनी। सिंधी शाइर शेख अयाज ऐं नारायण श्याम जा गुरु। भोपाल में कलाकार मंडल जी मेल ठाहिण वारा, पहिरियों सिंधी महिला मंडल ठाहिण वारा, सिंधी ॿोली खे साधण वारा, सिंधी स्कूल जी स्थापना करण वारा, सिंधु विद्यालय सिंधी कॉलोनी भोपाल जा प्राचार्य। सन 1983 खां सन 1985 ताईं मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी जा उपाध्यक्ष, केंद्रीय साहित्य अकादमी जा सदस्य, केंद्रीय हिंदी डायरेक्टरेट जा सदस्य। हिंद ऐं सिंध जी शान, गुजरात ऐं राजस्थान में पुस्तक पुरस्कार कमेटी जा जूरी सदस्य, मुंबई विश्वविद्यालय में PhD कमेटी जा जज। भारत सरकार पारां उन्हनि जी पुस्तक सिक ऐं सोच खे सम्मान मिलियो। फ़ानी जे फ़न जो क़ाइल सिंधी समाज। हिंद ऐं सिंध में कई सम्मान प्राप्त करण वारा, जिन 50 सालनि ताईं सिंधी समाज खे अदबी योगदान ॾिनो। शख्सियत फ़न स्वर्गीय खियलदास बेगवाणी फानी साहब। मुंहिंजा मित्र परमानंद बलवाणी साहब चवंदा आहिनि, करे सिर्फ़ फ़ख़्र सां चओ असां सिंधी आहियूं, मिलूं जिते बि पाण में सिंधी त सिंधीअ में ॻाल्हायूं। स्वर्गीय खियलदास बेगवाणी फानी साहब जो जन्म अविभाजित भारत जे सिंध जे शिकारपुर ज़िले में 4 अप्रैल सन 1914 में थियो। उन्हनि जे पिता जो नालो वलीराम बेगवाणी साहब हो ऐं घरवारी जो नालो श्रीमती परमेश्वरी बाई। उन्हनि खे 3 पुट ऐं 3 धीअर हुआ। उन्हनि जी तालीमी लियाकत यानी शिक्षा MA अंग्रेजी साहित्य ताईं थी। श्री बेगवाणी साहब नंढपण खां ई शाइरी जा शौक़ीन हुआ। उहे नंढपण में ई मशहूर शाइरनि खे ॿुधण वेंदा हुआ। साईं किशनचंद बेवस शाइर जी संगत में बेगवाणी साहब जी शाइरी कली खां गुल जो सफ़र तय कयो। जॾहिं बि तव्हांजो हौसलो आसमान ताईं वेंदो, भॻवान झूलेलाल साईं तव्हांजी मदद करणु ज़रूरु ईंदो। श्री बेगवाणी साहब हिंद ऐं सिंध में कई सरकारी उहिदनि ते रहिया। उन्हनि जे जीवन में शुरूआती हिकु टीचरशिप सां शुरू थी, पोइ उहे लेक्चरर, प्रोफेसर, एजुकेशन इंस्पेक्टर, प्राचार्य ऐं डिप्टी चेयरमैन ताईं रहिया। बेगवाणी साहब जूं रचनाऊं हिंद ऐं सिंध जी कई पत्र पत्रिकाउनि में शाया थियूं। तव्हां नई टईअ खे बि शाइरी जी शिक्षा ॾिनी। श्री बेगवाणी साहब केंद्रीय साहित्य अकादमी जा सदस्य, केंद्रीय हिंदी निदेशालय जा सदस्य ऐं मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी जा उपाध्यक्ष भी रहिया। तंहिं वक़्तु अकादमी जा अध्यक्ष मुख्यमंत्री मध्य प्रदेश शासन हूंदा हुआ। राजस्थान ऐं गुजरात सरकार में पुस्तक पुरस्कार कमेटी जा जूरी मेंबर रहिया। मुंबई विश्वविद्यालय में PhD कमेटी जा जज भी रहिया। जेका दिल दुखियुनि जो दुख लाए, दर्द बदन जो भुलाए, हीणनि ते जेको हथड़ा घुमाए, उहो पंहिंजे जीवन खे सफल बणाए। बेगवाणी साहब पंहिंजे नाले जे पुठियां तकल्लुस फ़ानी लॻाईंदा हुआ। उन्हनि जा प्रसिद्ध मजमून यानी किताबूं, पहिरीं सभिनी खां रेडियो राग सन 1950 में निकिती, पोइ समुंडी लहरूं 1950-51 में, सिक सोच ऐं साज सन 1983 में, पीलापन सन 1983 में, खिजां जी खुशबू सन 1994 में शाया थियूं। बेगवाणी साहब जा लिखियल नाटक जिन जो सफल मंचन थियो, उन्हनि जा नाला हिकु इंजन, स्टेज ते आंदल, एहसास जो आईनो सन 1986 में, पछतावा जा ॻोढ़ा आदि हुआ। बेगवाणी साहब जा लिखियल लॻभॻि 20 नाटकनि जो सफल मंचन अॼु ॾींहं ताईं थी चुको आहे। वतन न हरगिज कंहिंखां विसरे, साओ शरीर मां बेशक निकिरे सन 1947 में आज़ादी खां पोइ विरहाङो थियो। बेगवाणी साहब विरहाङे खां ॾाढो नाख़ुशि हुया। उन्हनि जो चवणु हो, ही ॾींहुं
ॾिसण लाइ असां आज़ादी जी लड़ाईअ में भेरो वरितो हो छा? आज़ादी जी लड़ाई खां पोइ इहो विरहाङो थियो। उहे सिंध न छॾणु चाहींदा हुआ। उहे चवंदा हुआ हीअ मुंहिंजी धरती आहे ऐं मुंहिंजो वतन आहे। उन्हनि इन ते हिकु गीत बि लिखियो हो जेको ॾाढो फेमस थियो, ही मुंहिंजो वतन, ही मुंहिंजो वतन। न चाहींदे बि उन्हनि सन 1950 में सिंध छॾे भारत जे भोपाल शहर जेको मध्य प्रदेश जी राजधानी आहे पंहिंजो नओं निवास ठाहियो। ज्योत खे ज़रूरत आहे रोशनाईअ जी, फ़ानी जी रोशनी हमेशह रोशन रहंदी। बेगवाणी साहब जो देश जे लाइ ॻायल हीउ गीत ही मुंहिंजो वतन, ही मुंहिंजो वतन सिंध जे अजीम शाइर शेख अयाज़ साहब खे बि काफ़ी वणियो हो। बेगवाणी साहब जा लिखियल नाटक पछतावा जा ॻोढ़ा, पीलापन, सिक सोज ऐं साज, फिजा जी खुशबू गुजरात ऐं महाराष्ट्र सरकार पारां स्नातक जी पढ़ाई में PhD जी पढ़ाई में अॼु बि पढ़ाया वेंदा आहिनि। बेगवाणी साहब जंहिंजा बि गुरु हूंदा हुआ उन्हनि जा सभई ॾींहं ख़ुशियुनि सां शुरू थींदा हुआ। बेगवाणी साहब स्वतंत्रता संग्राम में भी भेरो वरितो हो। सन 1984 में बेगवाणी साहब के राष्ट्रपति शील्ड सां भी सम्मानित कयो वियो हो। केंद्रीय हिंदी सिंधी निदेशालय नई दिल्ली पारां सन 86 में बेगवाणी साहब के साहित्य पुरस्कार सां सम्मानित कयो वियो। सन 86 में ही मध्य प्रदेश सरकार पारां उन्हनि खे सामी पुरस्कार ॾिनो वियो। श्री बेगवाणी साहब साहित्य अकादमी दिल्ली जा भी सदस्य रहा ऐं मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी जा चीफ यानी उपाध्यक्ष रहा। हाणे हिन पद जो नालो निदेशक थी वियो आहे। बेगवाणी साहब के घणा माण्हू सुञाणींदा हुआ, इहो मायनो न रखंदो आहे, पर कंहिं वजह सां सुञाणींदा हुआ इहो मायनो रखंदो आहे। नई टईअ खे सिंधी भाषा ऐं संस्कृति जी ॼाण ॾियण लाइ श्री बेगवाणी साहब सन 1961 में हिकु कलाकार मंडल ठाहियो जंहिंमें भोपाल जा कलाकार शामिल कया विया। इहा फ़रहत भरी फिजा बसंत पंचमी जे ॾींहुं थी। सन 1967 में बेगवाणी साहब पंहिंजे कलाकारनि सां गॾु भोपाल जे रविंद्र भवन नाट्यगृह में हिकु संगीत भरियो कार्यक्रम पेश कयो जंहिंमें हिकु प्रेमिका पंहिंजे प्रेमी खे कीअं थी मञाए। पेरे पवंदी सान ऐं चवंदी सान, रही वञ रात भंबोर में, रही वञ रात भंबोर में, वाघू वठंदी सान ऐं चवंदी सान, रही वञ रात भंबोर में, रही वञ रात भंबोर में, हथड़ा जोड़ींदी सान ऐं चवंदी सान, रही वञ रात शहर भंबोर में, रही वञ रात शहर भंबोर में। हिन कार्यक्रम जा मुख्य अतिथि डॉक्टर शंकर दयाल शर्मा हुया। पोइ उहे भारत जा राष्ट्रपति भी ठहिया। सन 1985 में कलाकार मंडल जा प्रमुख पदाधिकारी श्री KD बेगवाणी साहब अध्यक्ष, श्री CR करमचंदानी उपाध्यक्ष, श्री मुरली बलवाणी जनरल सेक्रेटरी, श्री प्रकाश माखीजा सेक्रेटरी, श्री नेभनदास जगवाणी स्वर्गीय कल्चरल सेक्रेटरी, श्रीमती दादी S गोपी दौलताणी स्वर्गीय खजांची, श्री केवल जेसवानी ऑडिटर हुआ ऐं हिन टीम सां कई ॿिया सभई कलाकार जुड़ियल हुआ। बदिलंदड़ ज़माने खे फ़ानी निहार, ग़रीबनि जे ग़म खे दिलि में उतार। श्री बेगवाणी साहब सन 85-86 में ही सिंधु महिला समाज जो भी गठन कयो। उन जा पदाधिकारी श्रीमती रत्ना मूलचंदाणी अध्यक्ष, श्रीमती माया मूलचंदाणी उपाध्यक्ष, श्रीमती गोपी S दौलताणी स्वर्गीय जनरल सेक्रेटरी, श्रीमती जमुना आहूजा जॉइंट सेक्रेटरी, श्रीमती पुष्पा बनवारी स्वर्गीय खजांची, श्रीमती मीरा मूलचंदाणी कल्चरल सेक्रेटरी, श्रीमती इंदिरा करमचंदाणी सेक्रेटरी बालकन जी बारी ऐं सभई ॿियूं महिलाऊं सिंधी समाज सां जुड़ियल हुयूं। उहे सभई मिली ग़रीब सहायता फंड गॾु करे ग़रीब महिलाउनि जी भी मदद कंदियूं हुयूं। अॼु किथे आहे उहा ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। बेगवाणी साहब पंहिंजे अंतिम पड़ाव में सिंधी भाषा ऐं साहित्य जे किरंदड़ स्तर ते ॾाढा चिंतित हुआ। उन्हनि जी चिंता वाजिब भी हुई छाकाणि त सिंधी भाषा पढ़ण ऐं लिखण वारा ॾींहों पे ॾींहुं घटिजंदा पिया वञनि। श्री बेगवाणी साहब सिंधी भाषा जे वाधारे लाइ हमेशह संघर्ष कंदा रहिया। श्री बेगवाणी साहब चवंदा हुआ त भारत सरकार यदि सिंधी भाषा के उर्दू भाषा वांगुरु तवज्जो ॾे त असांजी सिंधी भाषा भी तरक्की करे सघंदी आहे, छाकाणि त भारत जे
विरहांगे में असांजी सिंधी भाषा पिछड़जी वई हुई। दुनिया में लखनि जो मेड़ हो, पर जॾहिं हंस उॾियो त अकेलो हो। खियलदास बेगवाणी फ़ानी साहब 81 वरहनि जी उमिरि में चालाणो कयो। उहो ॾींहुं हो 10 अप्रैल सन 1995। उन्हनि जो देहांत मध्य प्रदेश जी राजधानी भोपाल भारत जी सरजमी ते थियो। उम्र जे अंतिम पड़ाव में मुंहिंजी भी उन्हनि सां काफ़ी मित्रता रही। कई बार मां उन्हनि सां मिलण सिंधी कॉलोनी भोपाल स्थित उन्हनि जे निवास ते वेंदो हुउमि। शाम जे समय अक्सर उहे दादी गोपीचंद जे घर ॿाहिरि हाल में सभिनी सां मिलंदा हुआ। बेगवाणी साहब दादी गोपी सां मिली हिकु लाल साईं स्कूल जी स्थापना भी कई, जंहिंमें शुरूआती दौर में 500 सिंधी ॿार ॿियनि विषयनि सां गॾु सिंधी भाषा जी शिक्षा भी वठंदा हुआ। स्कूल हलाइण भी ॾाढो ॾुखियो आहे। झूलण साईं छांव में पंहिंजी तूं रखजांइ मुंहिंजा झूलण साईं। इन स्कूल में पहले श्रीमती दादी गोपी दौलताणी जी प्राचार्य पद संभालियो। उन्हनि जे स्वर्गवास खां पोइ वर्तमान में बेगवाणी साहब जी बहू, जंहिंखे असां सिंधीअ में नुंहुं चऊं, श्रीमती सुधा बेगवाणी प्राचार्य पद संभाले रहियूं आहिनि। इते सिंधी शाइरीअ जो हिकु अध्याय समाप्त थियो। हिकु किताब वांगुरु आहियां मां, केॾी बि पुराणी थी वञे तव्हां उन जा शब्द मटिजंदे न ॾिसंदा। यादि मुंहिंजी अचे तव्हांखे त यूट्यूब ते सिंधी शख्सियत ज़रूरु ॾिसंदा। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकॉन दॿाईंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। अॼु बसि एतिरो ई। अॻिले एपिसोड में तव्हांखे वरी कंहिं नई ताबिंदा शख्सियत जी ॼाण ॾींदासीं। तेसि ताईं पंहिंजे भाउ अशोक छाबड़िया खे इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल, जय श्री राम, जय श्री कृष्ण।